बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लतीफ़ साईं जे इन ख़ूबसूरत दुआ सां साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। ऐं डॉक्टर सदोरो नाज़ कीरियो एंग्रो फाउंडेशन में जेको आहे सो कम्युनिटी डेवलपमेंट ऑफिसर तौरु कमु कयां थो। ऐं एंग्रो फाउंडेशन ऐं एंग्रो फर्टिलाइज़र गॾिजी चइनि सेक्टर में कमु कनि था। चइनि सेक्टर में कमु कनि था। उन में सभ खां पहिरीं जेको अहम आहे उहा असांजी एजुकेशन ऐं हेल्थ आहे, इंफ्रास्ट्रक्चर आहे, लाइवलीहुड। सो अॼु जेको आउं तव्हां सां मुखातिबु थींदुसि उहो आहे एजुकेशन जे बारे में। तव्हांखे थोरो ब्रीफ कयां त एंग्रो फाउंडेशन ऐं एंग्रो फर्टिलाइज़र गॾिजी हेल्थ जो जेको सेक्टर आहे, एजुकेशन जो सेक्टर आहे, त उन में छा कनि था। सो दोस्तो असांजा टे प्रोग्राम आहिनि हेल्थ एजुकेशन में। नंबर हिकु त गवर्नमेंट जा एडॉप्टेड स्कूल आहिनि, उहे 13 आहिनि ऐं उन्हनि में लॻभॻि 1800 जे क़रीब जेके आहिनि ॿार उहे तइलीम हासिलु कनि था। पर उहे स्कूल बि असांजा जेके जदीद टेक्नोलॉजी आहे, जीअं IT कंप्यूटर लैब आहे, लाइब्रेरी आहे ऐं सुठा तरबियत याफ़्ता ट्रेनर टीचर्स आहिनि ऐं उन जी जेकियूं बेसिक नीड्स आहिनि उहे पूरियूं कयूं था। सुठो क्वालिटी प्रोग्राम हले थो। पर जेको एंग्रो जो यूनिक ऐं इंतिहाई बहितरीनु प्रोग्राम आहे उहो आहे एंग्रो कच्चा एजुकेशन प्रोग्राम। कच्चो उहो इलाइक़ो आहे तव्हांजा मोहम्मद अली लखण खां हेठि वेंदो सरहद खां, त उहो एरिया आहे जेको सिंधु दरिया जो एरिया आहे ऐं जिथे कोई बि स्कूल या का सहूलियत मौजूदु न आहे। एंग्रो 2000 में उहे जेको आहे सो प्रोग्राम शुरूआति कई कच्चा एजुकेशन प्रोग्राम जी 2 स्कूलनि सां। ऐं हिन वक़्तु उन एरिया में 1700 जे क़रीब जेके आहिनि ॿार उहे एजुकेशन हासिलु कनि था। ऐं माशाल्लाह उन इलाइक़े जा ॿार जेको आहे सो पढ़ी इंजीनियर बि थिया आहिनि, सेकेंड लेफ्टिनेंट तौरु सिलेक्ट बि थिया आहिनि। ही उहो इलाइक़ो आहे जेको 2000 में सिर्फ़ु हर रोज़ु धाड़ेलनि ऐं पुलिस जो मुक़ाबिलो थींदो ऐं BBC जी जेकियूं ख़बरूं आहिनि उन्हनि जी ज़ीनत बणिजंदो इहो इलाइक़ो। पर अॼु 20 सालनि खां पोइ उहो इलाइक़ो तइलीम जी ज़ीनत आहे ऐं उते माशाल्लाह हाणे गर्ल्स एजुकेशन, छो त उन इलाइक़े में तव्हां सम्झो था जेको एतिरो पुठिते पियल इलाइक़ो हुजे उते नियाणियुनि जी तइलीम केॾी मुश्किल हूंदी। पर उन इलाइक़े में बि एंग्रो फाउंडेशन ॾाढो कोई बहितरीनु प्रोग्राम शुरू कयो आहे। गर्ल्स मिडिल स्कूल शुरू कई ऐं माशाल्लाह उन स्कूल मां असांजी नियाणियूं पढ़ी मैट्रिक कयूं आहिनि। उन मां असांजी हिकु नियाणी उन कच्चा एजुकेशन प्रोग्राम में हिन वक़्तु टीचर बि लॻी चुकी आहे। सो इहे हिकिड़ी पॉज़िटिव शयूं जेकियूं तव्हांजी सोसाइटीअ खे तब्दील कनि थियूं, हिकिड़ो इम्पैक्ट ॾियनि थियूं। उन खां पोइ एंग्रो उन शइ खे ॾिसंदे जेको छो त उन्हनि नतीजा ॾाढा सुठा आया। उते जेको क्राइम हुयो, जुर्म हुयो, उहा शइ ख़तमु थी वई ऐं उते अमन थियो ऐं उते जेके ॿार लिखी पढ़ी के इंजीनियर थिया आहिनि, के सेकेंड लेफ्टिनेंट सिलेक्ट थी विया आहिनि। त हिन वक़्तु सिंध में हिकिड़ो ॿरंदड़ इलाइक़ो आहे रोंती जो कच्चो। तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त उहो इलाइक़ो जिते माण्हू हिरखिजी वञनि था ऐं पोइ अॻुवा थी वञनि था। ऐं ॿियो क़बाइली तकरार बि आहिनि उन इलाइक़े में, सीलरा शर धोंदू शर, इहो क़बाइली इलाइक़ो आहे। त उन इलाइक़े में एंग्रो हिन साल 2 स्कूलनि जो इनिशिएटिव वरितो आहे। हिकिड़ो महबूब सीलरे जो ॻोठु प्राइमरी स्कूल महबूब सीलरो ऐं हिकिड़ो प्राइमरी स्कूल उमर खान शर, उते असां स्टार्ट वरिती आहे। ऐं ख़ुदा ताला खां बसि इहा ई आहे त जीअं हिन कचे में तब्दीली आई, अमन आयो, इस्तकाम आयो ऐं तइलीम आई, त साॻी हिन कचे में बि असांजो अमन ऐं इस्तकाम ईंदो, तइलीम ईंदी। जी दोस्तो, तइलीम सां इहे तब्दीली ईंदी, छो त एंग्रो बिलीव इन में करे थी त तब्दीली बुनियादी तइलीम सां ई ईंदी। छो त तव्हां हिन वक़्तु जेको पंहिंजो समाज आहे, जेकी पंहिंजी सोसाइटी आहे, जेको मुआशिरो आहे, ॾिसूं त सचपची ॻाल्हि इहा आहे त इंसान जो जी झुरी थो पए। ऐं जॾहिं पंहिंजे मुआशिरे ते नज़र फिरायूं था, चाहे उहो ऑफिसर हुजे, चाहे उहो को मज़दूर हुजे, चाहे उहो रेढ़े वारो हुजे, रवैया जेके सोसाइटी आहे ॾिसूं था त तव्हां सभु ॾिसंदा हूंदो सोशल मीडिया आहे। पाण शहरनि में रहूं था, ॻोठनि में रहूं था, उहो ॻोठ जेको रुगो नालो ॻोठ जो खणंदासीं त माण्हू हिक ॿिए ते सिर ॾींदा, जान ॾींदा, प्यार ऐं मोहबत हूंदी। उहे सभु शयूं मोकिलाए वियूं आहिनि। इवन हाणे त उहे शयूं घरनि ताईं बि महदूदु न रहियूं आहिनि, ॿाहिरनि में बि मोहबत कोन रही आहे। सो असीं सम्झूं था त मुआशिरे खे, इन समाज खे हिन वक़्तु मयारी तइलीम जी ज़रूरत आहे। जेसीं ताईं असीं पंहिंजे मुआशिरे में, समाज में मयारी तइलीम न खणी ईंदासीं, तेसीं ताईं असीं तब्दीली ॾांहुं असां पंहिंजो क़दम नथा वधाए सघूं। सो सभिनी दोस्तनि खे, उहे दोस्त जेके सिंध दोस्त आहिनि, उहे माण्हू जेके इंसान दोस्त आहिनि, उहे माण्हू जेके चवंदा त असीं सोसाइटी खे कुझु न कुझु डिलीवर करे वञूं, त आउं उन्हनि खे इहो ई चवंदुसि त यार हीअ जेकी तइलीम जो रस्तो आहे, इहो ई वाहिद रस्तो आहे जेको तव्हांखे रोशनी ॾींदो, जेको तव्हांखे सही दग ते वठी वेंदो, सही मंज़िल ते वठी वेंदो। ऐं इहो ई तइलीम ई आहे जेके तव्हांजे मुआशिरे में पॉज़िटिव जेके रविया आहिनि ऐं पॉज़िटिव जेकी शयूं आहिनि उहे क्रिएट कंदी, उहा तइलीम आहे। छो त इल्मु ई इंसान जी टी अख बि आहे, इल्मु ई आहे जेको तव्हांखे जहालत मां कढंदो।
सो मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे, उहे दोस्त जेके इल्मु दोस्त आहिनि, उहे दोस्त जेके इंसान दोस्त आहिनि, उहे माण्हू जेके सिंध दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु आहे त महिरबानी करे जेके तव्हांजे ॻोठनि में, तव्हांजे इलाइक़नि में जेके तइलीमी इदारा आहिनि ऐं जेको तव्हांजे आस पास में तइलीमी इदारा आहिनि, तोड़े जो तव्हांजा ॿार न आहिनि, पर ख़ुदा रा उन्हनि इदारनि जी मालिकी कयो, उन्हनि इदारनि जी ओनरशिप कयो। छो त असांजा नंढड़ा उन मुआशिरे में रहंदा ऐं उहो मुआशिरो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असीं अहिड़ो मुआशिरो जोड़ियूं जंहिं मुआशिरे में असीं बि अमन ऐं शांती सां रहूं ऐं असांजो जेको पोयों नस्ल हूंदो उहो बि अमन ऐं शांती सां रहे। हिकिड़ो जेको इंसान जे रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे, जेके ग़रीब तबिको आहे, उन में कहिड़ी मदद करे थो त साईं आउं तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको त हिकिड़ो लाइवलीहुड जो हिकिड़ो प्रोग्राम असां हले थो। लाइवलीहुड जो मतिलबु इहो त तव्हां नंढा नंढा रोज़गार जा ठाहे था उहो माण्हुनि खे ॾियो। सो असांजा 85 जेके आहिनि उहे लाइवलीहुड जा प्रोजेक्ट आहिनि। उन 85 लाइवलीहुड प्रोजेक्ट में सम्झो त 100 माण्हुनि खे असां 3 सालनि जे अंदरि रोज़गार सां लॻायो आहे ऐं उहो बि हिकिड़ो आम रवाजी तौरु ख़ैरात या यशी न आहे, मदद न आहे, पर पूरो मुकमल। जीअं तव्हांखे नंढो मिसाल ॾियां थो गोट फार्मिंग, त गोट फार्मिंग जो असीं प्रॉपर हिकिड़ो माण्हू खे शेड ठाहे था ॾियूं। शेड खां पोइ असीं हुनखे 5 जेको आहे सो बकरियूं ॾियूं था। उहे जेके लास्ट मंथ ऑफ प्रेगनेंसी में हुजनि, त जीअं उन माण्हू वटि अचनि त महीने खां पोइ नेट उहे फर ॾियनि, त जीअं उन माण्हू वटि 2-2.5 किलो खीर बि अची वञे, जीअं पंहिंजे बचनि खे खीर बि पीआरे 1 किलो विकिणे त 80-100 रुपया उन में अची पवनि ऐं नंढड़ा फर बि उनजे घर में अची वञनि। जंहिं महिल फर अची था वञनि त उहो 5-6 महीननि खां पोइ उहे सॻा फर जेके आहिनि उनखे 50-60 हज़ार जा थी था वञनि। त जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे तव्हां हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम ठाहे था ॾियो जेको प्रोग्राम शुरू थियण सां ई हुनजे घर में आमदनी अचणु शुरू थिए थी ऐं 5-6 महीननि खां पोइ हुनखे 50-60 हज़ार मिली था वञनि, त हू उन जानवरनि खे पालणु शुरू करे थो शौक़ सां ऐं ईअं सालाना हुनजे आमदनीअ में 1-1.25 लख रुपए जो इज़ाफ़ो थिए थो। त असां इहो इनिशिएटिव वरितो लाइवलीहुड जो। तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾिनो। उनखां अलावा असांजा किराना शॉप जेके आहिनि उहे किराना शॉप बि आहिनि। बेवा औरतूं उन्हनि खे आइस्क्रीम जी ट्रेनिंग ॾेई त आइस्क्रीम कीअं ठाहिबी आहे ऐं पोइ उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां आइस्क्रीम जी मिशन ॾियणु ऐं पूरे महीने जो सामान ॾियणु। जेकर पूरो महीनो उन्हनि जी आइस्क्रीम न बि खपे न, तॾहिं बि उन्हनि खे नुक़सानु कोन थींदो, उहो सामान फ्री में असीं ॾियूं था ऐं खीर जो जेको आहे सही नमूने सां इस्तेमालु थी थो वञे। त उहे प्रोग्राम आहिनि असांजा। उनखां पोइ ब्यूटी पार्लर जा शॉप्स असां कुझु औरतुनि खे खोले ॾिना आहिनि त जीअं उहे पंहिंजे सुठे नमूने सां रोज़ी कमाए सघनि। ऐं मूं तव्हांखे जेको किराना शॉप जो ॿुधायो पियो, असांजो ॻोठ आहे जान मोहम्मद बुखियो, उन में असां 2 माण्हू अहिड़ा आहिनि माज़ूर माण्हू आहिनि। उन ॿिन्ही खे असां जंहिं महिल किराना शॉप खोले ॾिना आहिनि त उहे माशाल्लाह पंहिंजे सुठे नमूने रोज़ी कनि था। ऐं वरी नालो कोट कंदुसि फज़ल मोहम्मद। उहो माण्हू आहे जेको ख़ैरात पिनंदो ऐं व्हील चेयर ते हलंदो, पर जॾहिं असां हुनखे किराना शॉप खोले ॾिनो त हुन उहा ख़ैरात वठण बि छॾे ॾिनी ऐं पंहिंजे पेरनि ते बीठो, पंहिंजी दुकानूं पाण हलाए थो। त अहिड़े नमूने सां एंग्रो जा रोज़गार वारा प्रोग्राम बि आहिनि। जीअं मूं तव्हांखे कचे में ॿुधायो त कचे जो जेको असांजो तइलीमी प्रोग्राम आहे उन में हर शइ, माना बिल्डिंग आहे, ॿारनि जी ड्रेस आहे, ॿारनि जी कापी आहे, किताब आहे, स्टेशनरी आहे, शूज़ आहे, माना ईच एंड एवरीथिंग एंग्रो फर्टिलाइज़र करे थी। ऐं उन्हनि वालदीन खे इहो चवंदुसि त तव्हां पंहिंजे ॿार जी शुरूआति खां वठी तइलीम ते तवजो ॾियो, मयारी तइलीम ॾियो। जेको होशियारु ॿारु आहे, जेको कॉम्पिटेंट ॿारु आहे, तव्हां यकीन ॼाणो उन जे लाइ पैसा को मसइलो ई न आहे। तव्हां भले ख़र्चु न कयो, पर तव्हांजो ॿारु जेकर कॉम्पिटेंट आहे, नंबर खणी थो अचे, पोज़ीशन खणी थो अचे स्कूल में, त इलाही डोनर वेठा आहिनि, इलाही मदद करण वारा माण्हू वेठा आहिनि जेके उन ॿार खे एडॉप्ट कनि था, उनजी मदद कनि था ऐं आला तइलीम ॾियारनि था। ऐं सो आउं वालदीन खे चवंदुसि त हिन मुआशिरे में मदद कंदड़ माण्हू बि खोड़नि। शर्त इहो आहे त उन ॿार खे कुझु ईंदो हुजे। सो ईंदो तॾहिं जॾहिं तव्हां पंहिंजे ॿार खे घर में तइलीम ते तवजो ॾींदो ऐं ॿारु सुठनि नंबरनि में ऐं होशियारु ॿारु हूंदो, कॉम्पिटेंट ॿारु हूंदो, त उन लाइ अॻिते रस्ता खुलिया पिया आहिनि। खोड़ माण्हू मदद कंदड़ आहिनि ऐं इलाही सारा माण्हू मदद कंदा आहिनि। त सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हां कंहिं बि ॿार जे लाइ रखो त हिन ॿार बोर्ड में पोज़ीशन खईं आहे या हिन ॿार स्कूल में पोज़ीशन खईं आहे या ही ॿार यतीम आहे या ही ॿार ग़रीब हारी जो पुटु आहे, हिनखे तइलीम लाइ अॻिते तइलीम लाइ मदद घुरिजे, त सभई माण्हू मदद करण लाइ तयारु आहिनि। आख़िर में आउं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं दोस्तनि खे इहो चवंदुसि त इल्मु पिरायो, सिंध संवारियो, छो त इल्म सां ई सिंध संवरंदी, नारनि सां सिंध न संवरंदी।